सखर में 9हीं ऐं 10हीं क्लास जे इम्तिहाननि में कॉपी माफ़िया जो ज़ोर न घटियो। सखर तालीमी बोर्ड जी टीमुनि पारां इम्तिहानी मर्कज़नि जा नुमाइशी दौरा। एसी सिटी टीम जी मौजूदगी में दर्जने मोबाइल फ़ोन हथ करे वरिता। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर सखर सोबिया फलक राव सूमर ॾींहुं इम्तिहान दौरान MK हाई स्कूल जो ओचितो दौरो कयो। बोर्ड जी टीम जी मौजूदगी में एसी सिटी पहुती ऐं दर्जने मोबाइल फ़ोन हथ करे वरिता, जॾहिं त एसी सिटी जे इम्तिहानी मर्कज़नि ते ओचितो आमद स्कूल इंतज़ामिया सख़्त परेशान। एसी सिटी इम्तिहानी मर्कज़नि जा मोबाइल फ़ोन हथ करण ते स्कूल इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार कयो। इम्तिहानी ब्लॉकनि मां दर्जने मोबाइल फ़ोन मिलिया आहिनि, जेका अमले जी नाअहली ज़िले इंतज़ामिया नक़ल खे रोकण लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। शागिर्द असांजो मुस्तक़बिल आहिनि, खेनि कॉपी जहिड़नि बुछड़ाई खां छुटकारो ॾियारणु चाहियूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची